बांदी लग गोठ भले दिनों राहरी में मरहूम खैर मोहम्मद दाहरी जी रिहाइश खाते सोशल वर्कर मीर जावेद दाहरी जी अगवानी में लतीफ कचहरी प्रोग्राम को ठायो वियो जंहिंमें क़ौमी अगवान सरफराज मेमन अली रज़ा ख़ासख़ैली बादल ब्रोही बाबुल जमाली अली हैदर जमाली कामरेड वफ़ा जमाली समेत क़ौमी कारकुननि समेत ॻोठाणनि ऐं साफ़िन शिरकत कई। इन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त ॻोठाणनि पारां लतीफ़ी कचहरी कोठाए ज़िंदा दिली जो सबूत ॾिनो आहे ऐं बाशऊर तबिको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह खे चङी तरह सम्झे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो इनक़िलाबी शाइर हो ऐं शाइर तख़लीक़कार थींदा आहिनि जेके समाज ऐं मुआशरे जी अकासी कंदा आहिनि ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि पंहिंजे शाइरी अंदाज़ उन वक़्त में समाज अंदरि थींदड़ हर उन शइ जी अकासी कई आहे। हुननि वधीक चयो त अहिड़ा प्रोग्राम आला सतह ते थियणु घुरिजनि त जीअं नौजवान वॾे पाए जे शाइरनि जी शाइरी जी जिद्दत खे सम्झी सघनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची